हाला में सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, आगाह कजो। तव्हांखे आगाही ॾींदो हलां त हाल में सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। दरगाह मुनवका इस्लाम राजपूत हसन डायरी हसन डाणी ॿियनि जी अॻवानी में निकितल रैली प्रेस क्लब ते पहुती। हिते पाक फ़ौज जी हिमायत में सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त पाक फ़ौज मुल्की सरहदनि जी हिफ़ाज़त करे थी। ॾुखे वक़्त अंदरि मुल्क अंदरि अवाम सां मुमकिन साथ निभाइजी। असांजी फ़ौज दुनिया जी ताक़तवर फ़ौज आहे। उन ख़िलाफ़ बयानबाज़ी इल्ज़ाम कंहिं सूरत में बर्दाश्त नथा करे सघजनि। अहिड़ियुनि साज़िशुनि ऐं इल्ज़ामनि पुठियां दुश्मन मुल्कनि जो हथु थी सघे थो, मगर मुल्क जो अवाम पाक फ़ौज सां गॾु आहे। पाक फ़ौज ख़िलाफ़ का बि साज़िश या इल्ज़ाम क़ाबिल मज़म्मत आहिनि। असां उनखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं ऐं मुल्क दुश्मन क़ुवतुनि जी हर साज़िश खे नाकाम बनाए वेंदो। जी महिरबानी फिदा हुसैन, आगाह करण जे लाइ।